जिलानी बगदादी मुहय्यद्दीन चो सुभान अल्लाह। जिको पीर जो भी पीरा दुनिया ते पीर आया, गौस आया, कुतुब आया, अब्दाल आया, सब पांजी पांजी जगह दे पर अब्दुल कादिर पीरन जो पीर गौसल आजम अब्दुल कादिर जिलानी तो फरमाए दुनिया तेरा मानन के रुतबा मकाम बनना सबने जा बाज उडरी 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 नेठ लही आया पर मां अब्दुल कादिर जिलानी जो पास जेको नीरे रंग जो आ वो क़यामत जे ॾींहं ताईं उडरंदो रहंदो न के लहणो आहे कोन इन जेला जो दुनिया ते औसत हुया कुतुब हुया पर गौसल आजम केर कोन हो न कोई ॿियो आ अब्दुल कादिर जिलानी क़यामत दी गौसल आजम ओ हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते हाणे एक हिना के जन्नत करा सब तू भी हलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी अदा औलाद अलिया भैया तो मते करे भेज इन दर ते हाणे तू भी हलिया पढ़ाए बची इन दर ते हाणे तू भी हलिया हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी अदा औलाद अलिया इन दर ते हाणे लकब गौसे आजम दिनो मदीने वारे जेको दुश्मन जो थो होशियारे ॿियो गौसे आजम थी न सघंदो जे जीतो असां त मन छलिया हिन दर ते हाणे तू भी हलिया हिन दर ते आया आहियो न हाणे पोइ ज़ुबान सां बि चओ त हिन दर ते हाणे हिकिड़ो अहिड़ो मैदान मल्हायो अहिड़ो आवाज़ बुलंद थिए त जो बिगड़ी भड़की वई हिन दर ते हाणे शर्म छॾियो सभई जो हिन दर ते हाणे हिन दर ते हाणे तू भी हलिया हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी अदा औलाद अलिया हिन दर ते हाणे बादशाह पीर दस्तगीर जो मुरीदा सुहेल बिन अब्दुल्ला तस्करिया बडेड़ी परियां लखमण ते मां तकरीर में इहो वाक़ियो बयान कयो हो वो साईं जी कचहरी में वेठो हूंदो हो साईं जे